नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक़्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी कबीला इलाइक़े में चूंडनि दौरान फ़ौज मुक़ररु करण जी मुखालिफ़ करे छॾी। बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त आम चूंडनि में थियल ग़लतियूं ॿीहर विरजायूं न वेंदियूं। जेकॾहिं फ़ौज पोलिंग स्टेशन अंदरि मुक़ररु हूंदी त इदारो तकरार बणिजी वेंदो। क़ौमी असेंबली ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त फाटा में चूंडल दौरान फ़ौज मुक़ररु करण जो फ़ैसिलो कयो। जेकॾहिं फ़ौज मुक़ररु थी त उते सवाल पैदा थींदा, इदारे जी साख खे नुक़सानु पहुचंदो। हिन चयो त फाटा जे चूंडनि में हुकूमत धांधली करे रही है। फ़ौज पोलिंग बूथ अंदरि मौजूदु हूंदी, पोलिंग बॉक्स खे हथ लॻाईंदा त इदारो तकरार बणिजी वेंदो। इलेक्शन कमीशन फ़ौज जी मुक़ररी वारो फ़ैसिलो वापसी वठी। संदसि चवण त आम चूंड वारी ग़लती खे ॿीहर विरजायो न वञे। पाक फ़ौज ऐं इदारो असां इज़त करियूं था। चूंड खे बहितर करण लाइ ॿिया बि केतिरा तरीक़ा आहिनि। बिलाल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त सेनेट चेयरमैन खे हटाइण या न हटाइण जो फ़ैसिलो APC में थींदो। समूरा फ़ैसिला ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में कया वेंदा। PP चेयरमैन चयो त नंढो पूरो रेफरेंस में रुगो बाबर अहवान खे इंसाफ़ मिलियो। जेकॾहिं वाज़े कयो वियो त PTI जो अचो या जेल वञो, असां चाहियूं था त सभई इंसाफ़ थिए। बिलाल भुट्टो ज़रदारी सिंध ऐं बलूचिस्तान में मकड़ जे हमले खे क़ौमी अलमो करार ॾींदे चयो त मकड़ जी रोकथाम लाइ वफ़ाक़ सूबे खे फंड्स ॾेई। बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त सिंध जे आबादगारनि जो नुक़सानु पाकिस्तान जो नुक़सानु हूंदो। मकड़ खे मुंहुं ॾियण लाइ मदद घुर्जे। HIV बाबति आगाही मुहिम हलाइण जी ज़रूरत आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।